नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीराअज़म इमरान खान हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो आहे ऐं हू सिंध जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ातूं कंदो। वज़ीराअज़म इमरान खान कराची पहुचंदे ई सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इमरान खान जो इस्तक़बाल कयो। वज़ीराअज़म इमरान खान सां गॾु शिबली फराज़ ऐं क़ौमी असैम्बली जो मेंबर आमिर महमूद कियानी बि मौजूदु हो। वज़ीराअज़म हेलीकॉप्टर जे ज़रिए शहर जो हवाई जाइज़ो वरितो आहे। वज़ीराअज़म गवर्नर हाउस पहुचण खां पोइ कराची इंफॉर्मेशन कमेटी जे मेंबर गवर्नर हाउस पहुता आहिनि। कराची लाइ ट्रांसफॉर्मेशन प्लान जो ऐलान कयो आहे, जंहिं में शहर जे नालियुनि जी सफ़ाई, नेकाली, किचिरो पासे ते करण जा मंसूबा शामिल आहे। साफ़ पाणी ऐं ट्रांसपोर्ट लाइ बि वफ़ाक़ फंड ॾींदो। वज़ीर आज़म जे गवर्नर ऐं सिंध जे वॾे वज़ीर सां मुलाक़ातूं बि शेड्यूल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।